अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लज़ीना सबक़त लहुम मिन्नल हुस्ना उलाइका अन्हा मुबअदून ला यस्मऊन हसीसहा वहुम फीमा इश्तहत अनफुसुहुम खालिदून ला यहज़ुनुहुमुल फ़ज़अुल अकबर व ततलक़्क़ाहुमुल मलाइकतु हाज़ा यौमुकुमुल्लज़ी कुन्तुम तुअदून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन व शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मुक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। बंदाए परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यार मुताब औलाद अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसो आज़म ज़ेर साया हर वली। हज़रत भटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त अखियों तो में सुपरी तू अखन में आई। अखन में अब्दुल लतीफ चे भाई न भाई पर अखियों अजताई आहिन तुझे आसरे। निहायत वाजिबुल एहतराम अहले सुन्नत वल जमात जा उलमाए किराम मशाइख़ उज़ाम हुफ़ाज़ किराम नात खान हज़रात व बिरादरान इस्लाम अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू अमन वालहू तवा सारी जमायत जो हिन खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस में इश्क ऐं मोहब्बत सां ज़ौक़ ऐं शौक़ सां तव्हां जो अचण क़बूल फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन खुलफा राशिदीन जे सदके तव्हां जे दिलनि जूं नेक मुरादूं पूरियूं करण फरमाए। ऐं 32 सालनि खां वठी करे इहो खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस जो बुनियाद असांजे उस्ताद साईं बुलबुल सिंध रहमतुल्लाह ताला अलैह जे तकरीर मुबारक सां हजरत क़िबला साईं उस्तादुल उलमा
साईं मुफ्ती मोहम्मद सालिह नईमी रहमतुल्लाह ताला अलैह ऐं असांजे अहले सुन्नत वल जमायत जो नौजवान आलम दीन हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद अजीजुल्लाह रहमतुल्लाह अलैह जन जो इहो बुनियाद रखी विया जेको अॼु ताईं तव्हां प्यारी जमायत जे तावन सां जारी ऐं सारी आहे। असां तव्हां जे लाइ इहा ई दुआ घुरंदासीं त अल्लाह रब्बुल आलमीन ॿिन्ही जहाननि में तव्हांखे महबूब जे सचनि यारनि जो साथ नसीब फरमाए। इंशाअल्लाह तबारक व तआला जो क़यामत जो सिंज उभरंदो त मदीने जो जाम ऐं उन्हीअ जा सहाबा किराम उन्हीअ जा अहल बैत अहले सुन्नत वल जमायत जो ई छप्पर ऐं छाम हूंदा। अॼोकी हिन मजलिस में महफ़िल में मां तव्हां प्यारी जमायत में तमाम सहाबा इकराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जो ज़िक्र खैर कंदुसि, पर उहो क़ुरान पाक जे रोशनीअ में हूंदो। खुलफाए राशिदीन में तमाम वॾनि वॾनि आलमनि खां ऐं हर साल हजरत अबू बकर सिद्दीक़ जो शान, हजरत उमर साईं जी अज़मत, हजरत उस्मान गनी जो मान, मौला अली साईं जी शुजात जूं ॻाल्हियूं सभु आलम सगोरा तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि ऐं ॿुधंदा रहंदासीं मरण घड़ीअ ताईं। पर अॼु बस मुंहिंजे इहे दिलि घुरियो त मदीने जे साईं जा इहे चार यार बरहक आहिनि, पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा तकरीबन 1,24,000 कमो बेश सहाबा किराम आहिनि। इंशाअल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे रोशनीअ में तव्हांखे मां ॿुधाईंदुसि तमाम सहाबा किराम जो शान। टाइम मिली वियो त 5 मिंटनि जे लाइ खुलफाए राशिदीन जी बि झलक हूंदी, पर तव्हांखे दिल जे मसरूर करण जे लाइ, तव्हां प्यारी जमायत खे लुत्फ़ अंदोज़ करण जे लाइ मां तक़रीबन 3 ॾिहाड़ा वेही मेहनत कई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान पाक खे अलिफ लाम खां वठी करे बन्नास ताईं उहे मां क़ुरान पाक जूं आयतूं अवां प्यारी जमात जे ख़िदमत में खणी आयो आहियां जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तमाम सहाबा इकराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे शान में आहिनि। हजरत अबू बकर सिद्दीक़ जे वास्ते भी खास कुरान नाज़िल थियल आहे। हजरत अमीर उमर साईं जे शान में भी खास कुरान पाक जो आयतूं नाज़िल थियल आहिनि। मौला अली जे शान में, हजरत उस्मान गनी जे शान में। अगर या ईमान अफरोज ॻाल्हि हूंदी जो कुरान पाक जूं तव्हां जेॾी महिल आयतूं ॿुधंदो ऐं उन्हनि जो तर्जुमो ॿुधंदो ऐं उन्हनि जी तशरीह ऐं तफ़सीर बयान थींदो ऐं उहो जॾहिं तव्हां ॿुधंदो त तव्हां घटि में घटि एतिरो त जीअं ॿाहिरि निकिरो त चवंदा वञो त असांजो वञणु सजायो थियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजे सरदार मशहूरनि वारे साईं जे साहिबजादे जा दीदार कया, कंबर वारे कुर्बदार सैयद सोने जा तव्हां दीदार कया, हजरत पीर साईं मोहम्मद करमुल्लाह इलाही अल मारूफ दिलबर साईं उहे भी अनकरीब तशरीफ फरमा थियण वारा आहिनि, उन्हनि जा भी दीदार कंदो। सैयद सगोरो तो तव्हांजे साम्हूं आयो आहे सैयद ज़ुल्फ़कार अली शाह साहिब। इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां ख़ुशि थी वेंदो ऐं तव्हांजे लाइ असां इहा दुआ घुरंदासीं त तव्हां खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस खे कामयाब करण जे वास्ते हिते आया आहियो, हमेशा ईंदा भी आहियो
अगते भी इंशाअल्लाह तबारक व तआला ये मोहब्बतूं ये साईं जूं सूफ़तूं जारी ऐं सारी रहंदियूं तवा के अल्लाह रब्बुल आलमीन बिनी जहानन में कामयाबी अता फरमाइंदो। हाणे आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त इन्नल लज़ीना सबक़त लहुम मिनल हुस्ना उलाइका अन्हा मुबअदून ला यस्मऊन हसीसहा वहुम फी मश्तहत अनफुसुहुम खालिदून ला यहज़ुनुहुमुल फ़ज़अुल अकबर व ततलक़ाहुमुल मलाइकतु हाज़ा यौमुकुमुल लज़ी कुंतुम तुअदून। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात फरमायो त बेशक उहे महबूब जा असहाब जन जे वास्ते असांजे जन्नत जो वायदो फरमाए चुका आहियूं। ॻाल्हायो कंजो भी तर्जुमो हुजे खोले वनी दिसो कुछ थोड़ी तकलीफ तवा के भी दींदासे मां तवा के सूरत बुधाया सिपारो बुधाया भी बुधाए सका तो पर तवा भी कुछ चाखो न कयो। कुरान शरीफ जा बोलियो पो या तकरीर वनी मुजी बुधो पो हुनन के जो त यो तर्जुमो खोलियो। अल्लाह ताला फरमायो त बेशक उहे जंहिंजे वास्ते असांजे जन्नत जो वाइदो थी चुको आहे तमाम सहाबा किराम रिदवानुल्लाह तआला अलैहिम अजमईन के वास्ते रब कुरान में फरमायो त ये जन्नती है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक उहे जन जे वास्ते असांजे भलाई जो माना जन्नत जो वायदो थी चुको आहे से जहन्नम खां परे रखिया वया आहे। ये ख्याल होता वाला है ना से जहन्नम खां परे रखिया वया आहिनि ला यस्मऊन हसीसहा वहुम फी मश्तहत अनफुसुहुम खालिदून। उहे मना महबूब जा सहाबी उन जी भुणक भी न बुधंदा एतिरो जहन्नम खां परे। दहशतगर्द पाण कोन आहियूं कुरान जे मथां सभु कंहिंजो ईमान आहे सुन्नी हुजे शियो हुजे वहाबी हुजे फ़ैसिलो जेको कुरान करे थोड़ो ॻाल्हायो महिरबानी कयो ईअं न कयो। ला यस्मऊन हसीसहा उहे उन जी भुणक भी न ॿुधंदा ऐं उहे पंहिंजे दिल पसंद ख्वाहिशन में सदाई रहंदा। ला यहज़ुनुहुमुल फ़ज़अुल अकबर उन्हनि खे गम में न विझंदी उहा सभ खां वॾी घबराहट वततलक़ाहुमुल मलाइकतु ऐं इन्हनि जे वास्ते फ़रिश्ता इस्तक़बाल लाइ ईंदा।
हाज़ा यौमुकुमुल्लज़ी कुल्तुम तुअदून। अचे उन्हनि खे चवंदा जो हे तव्हांजे वाइदे जो ॾींहुं हुआ। बस 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 कुरान पाक जी आयत जो तर्जुमो जिन दिल सां ज़ौक़ शौक़ सां ॿुधो उन्हनि जो अंदर ठरी पियो हो। बाक़ी जे कॾहिं चवे दादा ठीकु आहे हाणे तर्जुमो बि कई कुरान बि पढ़ियई तर्जुमो सुबुह साली ॾिसंदासीं पोइ फ़ैसिलो कंदासीं पोइ बि ॿधल आहियूं। जेड़ी मल जो इहा कुरान पाक जी आयत मौला अली शेरे खुदा मुश्किल कुशा हसन हुसैन जे बाबे खातून जन्नत जे वर पढ़ी पाण फरमायूं त मां इन्हनि मां आया। ॻाल्हायो थोड़ो वातड़ो खोलियो सुभान अल्लाह जे लाइ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जी रहमत कुरान ते पवंदई उन्हनि जे सदके दिल खुश कर। शेरे खुदा फरमायो त इन्हनि मां आया। हाणे अॻिते शेरे खुदा छा फरमायो त अबू बकर बि इन्हनि में या उमर बि इन्हनि में या उस्मान बि इन्हनि में या। हाणे ॻाल्हि मुकाइजी वई खुलफाए राशिदीन जो शान हाणे अर्श खां मथे टपी वियो। मञण वारे जे लाइ त इहो ई कोन आहे जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त बेशक इहे जन जे वास्ते असांजे जन्नत जो फ़ैसिलो थी चुको आहे से जहन्नम खां परे रखिया विया आहिनि। उहे उनजी भुड़क बि न ॿुधंदा ऐं उहे पंहिंजे दिल पसंद ख़्वाहिशनि में सदा ई रहंदा। उन्हनि खे ग़म में न विझंदी उहा सभ खां वॾी घबराहट ऐं फ़रिश्ता नबी पाक जे असहाबनि जे इस्तक़बाल लाइ ईंदा। उन्हनि खे चवंदा त हे या तव्हांजे वाइदे जो ॾींहुं। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी उलमा अहले सुन्नत। वाह जो आशिक़ इरशाद फरमायो चवे तो द इस्लाम की अजमत के मीनारे है सहाबा गर चाँद मोहम्मद है तो सितारे हैं सहाबा। सुन्नी को दिलो जान से प्यारे हैं सहाबा। हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा। एक कुरान शरीफ की आयत बी बुधो अल्लाह ताला तो फरमातो त वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना वफद्दलल्लाहुल मुजाहिदीन अलल कायदीन अजरन अज़ीमा दरजातिन मिन्हु व मग़फ़िरतन व रहमा व कान अल्लाहु गफूरर रहीमा। अल्लाह उन्हनि सां जन्नत जो वाइदो फरमायो। ॻाल्हायो छो नथा? वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना। अल्लाह नबी जे असहाबन सां जन्नत जो वाइदो फरमायो। अरे न सकतय जे मुकाबले में तारीख़ जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं थो वारे।
त इहे ॻाल्हियूं तव्हां न कयो वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना वात खोलियो सुभान अल्लाह ते चुप करे न वियो वो मां समझा तो त तव्हांखे कमर वारो सायो मशहूरनि वारो सरदार ढब कराए वियो आहे पर हाणे असां जो आया आहियूं त असांखे बि अधु कलाक खनि ॿुधो नी